जनी ॾांद न बिज तनी तुंहिंजो आसरो, पोइ भारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे। शाह साईं जो बैत आहे। दोस्तो, ही मुंहिंजे घर में नर्सरी आहे। ही प्लांट जी नर्सरी आहे जेका तक़रीबन हिनखे अंदाज़नि मूं वटि 25-26 साल थियल आहिनि। ऐं मां त पाण हारी रहियो आहियां ॻोठनि में। मां हिन महिल कराची में रहंदो आहियां। पोइ इहा आसीस पूरी करण लाइ हिन प्लांट खे मां न छॾियो आहे ऐं हीउ मूं वटि लॻल आहे गमलनि में। पोइ हीउ वधंदो रहंदो आहे ऐं उनखां पोइ ॾिसो त हीउ बि गमला अहिड़े क़िस्म जा गमला मां तयारु कंदो रहंदो आहियां। हीउ ॾिसो ॿियो गमलो आहे जेको नंढिड़ो पंहिंजे घर जे लाइ सूंहं जे लाइ लॻाए छॾियो आहे। कणिक जी पोखी वॾे ज़ोर शोर सां हले थी पई ऐं जेको आहे शाह जो बैत तव्हांखे मूंसां शाह साहिब जो ॿुधाए छॾियो मथां त उन्हनि खे बि अलाह जो आसिरो आहे जन वटि न ॾांद आहे न बिज आहे। पोइ थो भारे सिज अवल उन्हनि खे थो ॾिए बैत ॿुधो तव्हां पहिरियां। ऐं हीउ जेको आहे सो वण लॻायो, वण पोखियो, प्लांट लॻायो, सन ऐं ग्रीनरी कयो घरनि में। इहा अखियुनि जो ठार आहे, मुंहिंजे त अखियुनि जो ठार आहे। दोस्तो, अस्सलाम वालेकुम। वीडियो कीअं लॻो? तव्हांखे सुठो लॻो त शेयर कजो।